खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया मीरपुर माथिलो में घोटके के कच्चे में अगवा थियल बिन वापारियों के अगवा खिलाफ SSP ऑफिस ॾाढो धरणो हयो है। दीन मोहम्मद लाशरी की रिपोर्ट मूजिब गोठ जानड़ वासो के रिवासन जो बिन मुगवियन की बाज़ियाबी लाइ SSP घोटके की ऑफिस ॾाढो एहतजाज किया वियो है, नारेबाजी कई वई है। गोठ जानड़ वासो के रिवासन अली नवाज़ वासो, करीमदीन वासो, रशीद वासो, गुलशेर वासो और ॿियनि जी अगवाणी में बिन मुगवियन गुलजार वासो और राहिब वासो की बाज़ियाबी लाइ SSP घोटकी मोहम्मद अज़हर मुग़ल के ऑफिस अॻियां एहतजाज किया वियो। मुज़ाहिरीन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ॿई मुग़वी माल जा वापारी आहिनि। 5 ॾींहं अॻु ॿिन्हिनि खे माल जे वापार ख़ातिर कच्चे वारे इलाइक़े में घुरायो वियो हो। उन ॾींहं खां संदन मोबाइल फ़ोन बंदि आहिनि। अगवा जे 3 ॾींहंनि बाद मुग़वीअ जे वारसनि खे फ़ोन करे ॿिन्ही मुग़वियनि जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भोंग तलब किया वियो हो। उन्हनि जो चवणु आहे त असीं ग़रीब आहियूं, 1 करोड़ किथां आणियूं। उन्हनि वधीक चयो त वाक़े जी रिपोर्ट हद जे थाणे आंदल सुंदराणीअ ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं को बि क़दम न खयो आहे। हुननि SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मुग़वियनि खे फौरी तौर ते बाज़ियाब करे संदन हयातियूं बचायूं वञनि ऐं घर वारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।